छावा की ख़बर है तो क़याम पाकिस्तान खां पोइ सिंध के गादी वारे शहर कराची ऐं ॿियनि वॾनि शहरनि में कहिड़ियूं सियासी समाजी ऐं मुआशी तब्दीलियूं आयूं ऐं कीअं सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी के हिक ॿिए जे साम्हूं बीहारियो वियो। हिन तज़ाद मां फ़ाइदो कंहिं खयो अचो त तारीख़ जे पन्ननि तां धूड़ हटाए हक़ीक़तुनि खे ॾिसूं। नाज़रीन, बरतानवी हिंद जे विरहाङे वक़्तु सिंध खे ॿ वॾा सदमा बर्दाश्त करणा पिया। सिंधी हिंदू बिरादरी जेका शहरी वापार, तालीम, बैंकिंग ऐं इंतज़ामी ढांचे में मज़बूत मिडिल क्लास तौर मौजूद हुई, वॾे अंग में हिंदुस्तान लॾे वई। कराची, हैदराबाद, सखर जहिड़ा शहर जेके वापारी ऐं तालीमी मर्कज़ हुआ, ओचितो हिक हाल जो शिकार थिया। सिंधी हिंदुनि जी लॾपलाण सां स्कूल, कॉलेज, प्राइवेट इदारा, वापारी मर्कज़ मुतासिर थिया। शहरी इंतज़ामी ढांचे में खाल पैदा थियो। सिंधी समाज पंहिंजो मुनज़्ज़म मिडिल क्लास विञाए वेठो। ही सिंध लाइ सिर्फ़ आबादियाती तब्दीली न पर समाजी ताक़त जो नुक़सान हो। हिंदुस्तान मां लॾपलाण ऐं शहरी तवाज़ुन जी तब्दीली विरहाङे खां पोइ हिंदुस्तान मां वॾे पैमाने ते उर्दू ॻाल्हाईंदड़ मुस्लमान सिंध जे वॾनि शहरनि, ख़ासि तौर ते कराची ऐं हैदराबाद ॾांहुं लॾे आया। तारीख़ी हवालनि मूजिबि पंजाब में वॾी लॾपलाण थी, पर उते जी समाजी ऐं सियासी क़यादत जो रवैयो सख़्तु रहियो। सिंध जे गादी वारे शहर कराची में सिंधी माण्हुनि नवनि आयल माण्हुनि खे आदर भाव ॾिनो। नतीजे तौरु शहरी इलाक़नि में आबादी जो तनासुब तेज़ी सां तब्दील थियो। अवैक्यो प्रॉपर्टी ते क्लेमनि जो सिलसिलो शुरू थियो। केतिरनि हंधनि ते कूड़ा क्लेम दाख़िल थियण जा इल्ज़ाम लॻा। सिंधी सियासी हल्कनि जो मौक़िफ़ रहियो आहे त हिन अमल दौरान मक़ामी माण्हुनि जा मुफ़ाद महफ़ूज़ न रखिया विया। सिंध यूनिवर्सिटी जेका शुरूआती तौरु कराची में क़ाइमु हुई, 1950 वारे ॾहाके में हिकु साज़िश तहत ॼामशुरो मुंतक़िल कई वई। कुझु हल्कनि जो ख़्यालु आहे त कराची मां आला तालीम जे इदारे खे मुंतक़िल करण सां शहरी सिंध में सिंधी तालीमी असरु घटायो वियो। केतिरनि ई सिंधी मीडियम स्कूलनि जे बंदि थियण या उर्दू मीडियम में तब्दील थियण ते सियासी तकरार वधियो। इहो सवाल सिर्फ़ ॿोली न पर सुञाणप ऐं सक़ाफ़ती बक़ा जो सवाल बणिजी वियो। 1972 ईस्वी में सिंध असेंबली पारां सिंधी ॿोली खे सरकारी हैसियत ॾियण वारो बिल पास कयो वियो। उन फ़ैसिले ख़िलाफ़ एहतजाज थिया जेके फ़सादनि में तब्दील थी विया। उन वक़्तु उर्दू प्रेस में रईस अमरोही जो चयल कतो उर्दू का जनाज़ा है ज़रा धूम से निकले, इहो सियासी ऐं जज़्बाती माहौल खे वधीक गरम करण जो सबबु बणियो। नतीजे में हैदराबाद ऐं कराची में खून रेज़ झेड़ा थिया। ॿिन्ही पासनि जा माण्हू मारिजी विया। नफ़रत जो हिकु नओं बाब शुरू थियो। 1980 खां पोइ ख़ासि तौर ते MQM जे क़याम सां सिंध जे शहरनि में हिकु नई सियासी सुञाणप उभरी। ॿी तरफ़ सिंधी कॉम्प्रस धड़ा बि सरगर्म रहिया। नतीजे में शहरी ऐं ॿारहाड़ी जो विरहाङो सियासी नारे तौरु इस्तेमालु थियो। हथियारबंद झेड़ा, टारगेट किलिंग ऐं ऑपरेशन थिया। ॿिन्ही पासनि जो नौजवान नस्ल कुर्बान थियो। पर अहम सवाल इहो रहियो, छा हिन तज़ाद मां फ़ाइदो आम सिंधी या उर्दू ॻाल्हाईंदड़ माण्हू खे थियो या कंहिं टीं धुर खे? सिंध पाकिस्तान जी मैशियत में अहम किरदारु अदा करे थी। सिंध जे गादी वारो शहर कराची मुल्क जो मुआशी हब, बंदरगाह, सनतूं, बैंकिंग वसीलनि जी विर्छ बाबति हमेशह तकरारी रहियो आहे। केतिरनि तज़िये निगारनि जो ख़्यालु आहे त जॾहिं बि सिंध में ॿोली या सुञाणप जो मसइलो उभिरे थो, तॾहिं वसीलनि जी विर्छ बाबति सवाल पोइ ते हलिया वञनि था। 1990 ईस्वी जे आख़िर ऐं 2000 ईस्वी जी शुरूआति में सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ ख़ानदाननि में वेझड़ाई ॾिसण में आई। सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ ख़ानदाननि में गॾियल शादियूं थियण लॻियूं। गॾियल कारोबार ऐं सियासी इतिहाद बि थिया। इहो मरहलो ॾेखारे थो त तज़ाद मुस्तक़िल न हो पर सियासी हालतुनि जो नतीजो हो। इन पैदा कयल तज़ाद जे नतीजे में सिंध जे मुस्तक़िल रहवासियुनि, सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधियुनि जो इंसानी, जानी ऐं माली नुक़सानु थियो। मुआशी अदम इस्तेहकाम वधियो। तालीम ऐं कारोबार मुतासिर थिया जॾहिं त ताक़तवर सियासी ऐं मुआशी गिरोह पंहिंजा मुफ़ाद महफ़ूज़ रखिया। वसीलनि जी विर्छ वारो बुनियादी बहस पोइ ते धिकबो रहियो। हतमी जाइज़ो वठण सां मालूम थिए थो त सिंधी मुहाजिर तज़ाद के मुल्क जी सियासी ऐं सगारी क़ुवतनि पंहिंजनि मुफ़ादनि लाइ इस्तेमालु कयो। असल नुक़सानु सिंध जे मुस्तक़िल रहवासियुनि खे थियो। जेकॾहिं तारीख़ मां सबक़ु सिखणो आहे त तज़ाद खे हवा ॾियण बदिरां वसीलनि जी मुनसिफ़ाणी विर्छ, गॾियल सियासी जदोजहद ऐं सक़ाफ़ती एहतराम खे हथी ॾियणु ज़रूरी आहे। सिंध जी वहदत ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि में गवर्नर हाउस जो कलीदी किरदारु रहियो आहे। सिंध में पीपल्स पार्टी जे हुकूमती दौर में ॿिटे बल्दियाती निज़ाम वारी साज़िश भली तयारु किथे बि थी हुजे, पर उनखे राति जे वॻड़े में
प्रेस कॉन्फ्रेंस वसीले पधरो गवर्नर हाउस में कयो वियो हो। रात जे वगरे में प्रेस कॉन्फ्रेंस वसीले पधरो गवर्नर हाउस में कयो वियो हो। गवर्नर हाउस की इमारत आइनी तौर ते वफ़ाक की नुमाइंदगी करे थी, पर तारीख़ शाहिद आहे त मुख़्तलिफ़ दौरनि में हिते सियासी गजाणियूं थियूं, इतिहाद ठहिया, हुकूमतूं ठाहियूं ऐं टोड़ियूं वयूं। हाणे जॾहिं वरी सिंध जी तक़सीम जहिड़ियूं ॻाल्हियूं साम्हूं अचनि थियूं त सवाल उभिरे थो, छा गवर्नर हाउस के हिकु भेरो ॿीहर सियासी एजेंडा लाइ इस्तेमालु कयो पियो वञे? छा उहे क़ुवतूं जेके माज़ी में तज़ाद खे वधाईंदियूं रहियूं आहिनि अॼु बि सरगर्म आहिनि?